أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم सबाई गंज ग्रुप पढ़ाया अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाने आप नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्ज हज अदा कयो बेशक उन जो अजर 20 गज़वात में शिरकत करण खां वधीक आहे ऐं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ण उन जे बराबरि आहे वत्तख़िज़ू मिन मक़ामि इब्राहीम मुसल्ला सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिपारो पहिरियों सूरतुल बक़रा आयत नंबर 125 तर्जुमो ऐं यादि कयो जॾहिं असां हिन घर खे माण्हुनि जे अचण जो मर्कज़ ऐं अमान बणायो ऐं ए मुस्लमानो तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जी जॻह खे नमाज़ जी जाइ बणायो। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इस्लाम भाई अल्हम्दुलिल्लाह हज जा ॾींहं हली रहिया आहिनि। खुश नसीब आहिनि उहे माण्हू जिन खे हिन साल हज जो सॾु नसीब थियो आहे। अल्लाह पाक उन्हनि खुश वक़्तनि में असांजो नालो बि शामिल फरमाए। काश असांखे बि ईंदड़ साल हज करण तवाफ ऐं सई वक़ूफ़ अरफ़ात ऐं मुज़दलिफ़ा जी सआदत मिले। काश हर साल मक्के मदीने पाक जी बादल हाज़िरी नसीब थींदी रहे। आमीन बिजाए ख़ातम नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो हज ॿियनि समूरनि इस्लामी इबादतुनि खां हिकु अलॻि इबादत आहे। हिन मुक़द्दस इबादत जे ख़ासियतुनि मां हिकु हीअ आहे त हिन में इश्क जे इज़हार जो ग़लबो आहे ऐं उहो ई इस्लाम जो मिज़ाज बि आहे त बाने ते अल्लाह पाक जी मोहबत ग़ालिब रहे। डॉक्टर इकबाल चयो गुज़र जा अक़ल से आगे के ये नूर चिरागे राह है मंजिल नहीं। याने अकुल जे हदुनि खां गुज़री जॾहिं बानो इश्क जी मंज़िल ते पहुचंदो आहे तॾहिं हू इस्लाम दीन ऐं ईमान जे रूह ताईं पहुचंदो आहे। ऐं उहा ई शइ आहे जेका असांखे हज में नज़र ईंदी आहे। तव्हां ॾिसो निमाज़ तमामु अफ़ज़ल इबादत आहे। आख़िरत में निमाज़ जो जेको सवाबु मिलंदो आहे उहो पंहिंजी जाइ ते। उन सां गॾु निमाज़ जा तिबी फ़ाइदा ऐं साइंसी हिकमतूं बि मौजूदु आहिनि। पर तवाफ़ करण जी बज़ाहिर का साइंसी हिकमत सम्झ में नथी अचे। रोज़ो इबादत आहे उन जो सवाब बि तमामु घणो आहे। उन सां गॾोगॾु उन जा तिबी ऐं साइंसी फ़ाइदा बि बेशुमार आहिनि। पर जमरात जी रमी याने शैताननि खे पत्रियूं हणण जी बज़ाहिर का हिकमत नज़र नथी अचे। ज़कात ॾियण जा केतिरा ई मुआशरती फ़ाइदा मौजूदु आहिनि पर मैदान अरफात में बीहण जूं साइंसी हिकमतूं छा हूंदियूं बज़ाहिर सम्झ में न ईंदो। चवण जो मक़सदु उहो आहे त ॿियनि इबादतुनि में आख़िरत जे फ़ाइदे सां गॾु साइंसी फ़ाइदा बि मौजूदु आहिनि। अकुल बि तक़ाज़ा करे थो। असांखे वुज़ू करणु घुरिजे, निमाज़ पढ़णु घुरिजे, ज़कात ॾियणु घुरिजे, रोज़ो रखणु घुरिजे। केतिरा ई गैर मुस्लिम आहिनि जेकी इबादत जे तौर ते न पर इलाज जे लाइ वुज़ू कंदा आहिनि। केतिरा ई गैर मुस्लिम जेतोणीकि ज़कात न आहिनि ॾींदा पर ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि, ग़रीबनि खे माल ॾींदा आहिनि, फंड ॾींदा आहिनि। केतिरा ई गैर मुस्लिम आहिनि जेकी इबादत जे तौर ते न पर इलाज जे लाइ डाइटिंग कंदा आहिनि, यानी जीअं असां रोज़ो रखंदा आहियूं। पर हज उहा निराली इबादत आहे
जिते अकुल जा तकाज़ा ख़त्म थी वेंदा आहिनि ऐं इश्क जा तकाज़ा शुरू थी वेंदा आहिनि। हज सरापा इश्क आहे। वॾा वॾा मालदार हज़ारे रुपयनि जा कपिड़ा पाईंदड़, हेयर स्टाइल ते हज़ारे रुपया ख़र्च करण वारा, अणसिबियल चादरूं पाए कॾहिं काबे जो तवाफ़ करे रहिया हूंदा आहिनि, कॾहिं सफ़ा ऐं मरवा जा चकर लॻाए रहिया हूंदा आहिनि, कॾहिं मैदान अरफात में वेंदा आहिनि, कॾहिं शैतान जी पथरियूं हणंदा आहिनि ऐं आख़िर में मथो कुड़ाईंदा आहिनि। ही सभु कुझु छा आहे? ही इश्क जो इज़हार आहे। ही पंहिंजे रब सां, पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक सां मोहबत जो इज़हार आहे। हज ते वञी बानो पंहिंजे अमल सां हिन ॻाल्हि जो ऐलान कंदो आहे त मां अकुल जो पुजारी न आहियां। मां पंहिंजे रब जी, पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि खे कंहिं बि छो या छा चवण खां बग़ैर दिलि सां तस्लीम कंदड़ आहे ऐं उहो ई इस्लाम जो मिज़ाज आहे। हिकमत तूं पंहिंजी जाइ ते, पर असुल इस्लाम जो मिज़ाज ई उहो आहे त बानो पंहिंजूं सोचूं, पंहिंजा अकुल, पंहिंजूं ख़्वाहिशूं सभिनी खे मिटाए पंहिंजे रब जे फरमान अॻियां मथो झुकाए। अहिड़ी तरह ही बि इस्लाम जी मिज़ाज जो हिसो आहे त इस्लाम असांखे बुज़ुर्गनि सां वाबस्तगी सेखारे। याने बानो पंहिंजे बुज़ुर्गनि अल्लाह पाक जे नेक बाननि, नबियनि ऐं वलियनि जो बाअदब रहे। संदन मोहबत पंहिंजी दिलि में विहारे ऐं उन्हनि सां पंहिंजो रूहानी तालुक़ मज़बूत करे। ही ॻाल्हि बि इस्लाम जे मिज़ाज में शामिल आहे। तव्हां ॾिसो, क़ुरान करीम जो पहिरियों ई सुफ़ो आहे, पहिरीं सूरत आहे, असां रोज़ानो निमाज़ में पढ़ंदा आहियूं। अल्लाह पाक सिराते मुस्तक़ीम जी सुञाणप ॿुधाए इरशाद थियो, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि माण्हुनि जो रस्तो जंहिं ते तो एहसान कयो। हिन मां अंदाज़ो लॻायो त इस्लाम नेक माण्हुनि जे रस्ते ते हलण जो केॾो न दर्स ॾिए थो। एतिरे क़दुर जो साफ़ फरमाए छॾियो त सिधो रस्तो सिर्फ़ उहो ई आहे जेको नेक माण्हुनि जो रस्तो आहे, जेको बुज़ुर्गनि जो रस्तो आहे, जेको नबियनि ऐं वलियनि जो रस्तो आहे। उन खां हटी करे हलंदड़ भटकी त सघे थो पर हिदायत नथो माने सघे। हज़रत बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कनि था, फरमाइनि था, हिकु भेरो असां बारगाह रिसालत में हाज़िर हुआसीं। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खां हिकिड़ो सवाल पुछियो। फरमायूं, अय्यु उरल ईमान औसक़, याने ए मुंहिंजा सहाबा ॿुधायो त ईमान जी सभ खां मज़बूत रस्सी कहिड़ी आहे? हाणे सहाबा किराम अलैहि रिज़वान पंहिंजी पंहिंजी सोच मुताबिक़ जवाब ॾियण शुरू कया। कंहिं अर्ज़ कयो निमाज़। फरमायूं, निमाज़ बहितरीन इबादत आहे, पर मुंहिंजे सवाल जो जवाब ही न आहे। कंहिं अर्ज़ कयो रोज़ो। फरमायूं, रोज़ो बहितरीन इबादत आहे, पर मुंहिंजे सवाल जो ही जवाब न आहे। कंहिं चयो राय ख़ुदा में जंग करण। फरमायूं, तमामु आला इबादत आहे, पर मुंहिंजे सवाल जो जवाब ही न आहे। हाणे रसूल ज़ीशान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पाण ई फरमायो, औसक़ उरल ईमान अल हुब्बु फिल्लाह, याने ईमान जी सभ खां मज़बूत रस्सी अल्लाह पाक जी रज़ा जे लाइ मोहबत करणु। अल्लाह अकबर। प्यारा इस्लाम भाइरो, ही आहे इस्लाम जो मिज़ाज। अल्लाह पाक जे नेकबाननि, नबियनि ऐं वलियनि सां मोहबत करणु ईमान जी सभ खां मज़बूत रस्सी आहे। ख़बर पई, अल्लाह जे नेकबाननि जी मोहबत दिलि में लाए छॾणु, उन्हनि सां पंहिंजो रूहानी तालुक़ मज़बूत खां मज़बूत तर कंदो वञणु, ही इस्लाम जो मिज़ाज आहे
ऐं हज उहा अज़ीम इबादत आहे जेका शुरू खां आख़िर ताईं अल्लाह जे नेकबाननि जी यादि ते मुश्तमिल आहे। काबो शरीफ़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तामीर कयो, उन जो तवाफ़ कयो वेंदो। हजर असवद हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत मां खणी आया, उनखे चुमियो वेंदो आहे। सफ़ा मरवा जी सही में हज़रत हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे डोड़ण जी यादि आहे। मिन्ना में क़ुर्बानी कई वेंदी आहे, हीअ हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी जी यादि आहे। जमरात खे पथरियूं वेंदियूं आहिनि, हीअ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी यादि आहे। मतलब अल्लाह जे नेकबाननि नबियनि ऐं वलियनि जे मुख़्तलिफ़ यादगीरनि खे अदा करण जो नालो हज आहे। असां बयान जे शुरू में सिपारे पहिरें सूरत बक़रा आयत नंबर 125 जो कुछ हिस्सो ॿुधण जी सादत हासिल कई। हिन आयत करीमा में भी हिन ही इस्लामी मिजाज के जिक्र कयो आहे। अल्लाह पाक फरमायो वइज़ जअलनल बैत मसाबतन लिन्नासि व अम्ना वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। ऐं यादि कयो जॾहिं असां हिन घर खे माण्हुनि जे अचण जो मर्कज़ ऐं अमान बणायो, ऐं मुस्लमानो तव्हां इब्राहिम जे बीहण जी जॻह खे नमाज जी जाइ बणायो। हिन आयत करीमा में ॿिनि ॻाल्हियुनि जो बयान आहे, ॿ ॻाल्हियूं बयान थियूं। पहिरियों काबे शरीफ़ जा फ़ज़ाइल ऐं उन जूं ॿ ख़ासियतूं बयान थियूं। पहिरियों त काबो शरीफ़ माण्हुनि लाइ मरजा याने मोटण जो मक़ाम आहे। ॿियो काबो शरीफ़ अमन जी जाइ आहे। हिन मक़ाम ते सॼे जहान जा माण्हू गॾु थींदा आहिनि। जेको हिकु भेरो उते अची वेंदो आहे उहो बार बार अचणु चाहींदो आहे। रस्ते जे मुश्किलातुनि जी परवाह नाहे कंदो। जेको दुनियावी कमनि कारनि खां फारिग़ थी वेंदो आहे ऐं पंहिंजी आख़िरी उमिरि में क़दम रखंदो आहे त अल्लाह अल्लाह करण लाइ काबे शरीफ़ वञण जी कोशिश कंदो आहे। उहे अंबिया किराम अलैहिस्सलाम जिन जी क़ौमुनि ते अज़ाब आयो, उहे पंहिंजी क़ौमुनि जी हलाकत खां पोइ आम तौर उते तशरीफ़ खणी ईंदा हुआ ऐं आख़िर ताईं उते ई तशरीफ़ फरमा रहंदा हुआ। हर जाइ तां मुसलमान हिन तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा आहिनि। अहिड़ी तरह को भी मुसलमान किथे भी फौत थी वञे, क़बर में हुन जो मुंहुं काबे शरीफ़ जे तरफ़ ई कंदा आहिनि। तंहिं करे मालूम थियो काबो शरीफ़ मरजाए ख़लाइक़ याने अज़ीम ज़ियारत जी जाइ ऐं माण्हुनि जे मोटण जो मक़ाम आहे। उलमा किराम फरमाइनि था काबे शरीफ़ जे ख़ासियतुनि मां हिकु ख़ासियत ही बि आहे त जॾहिं खां काबो शरीफ़ बणायो वियो आहे तॾहिं खां अॼु ताईं कॾहिं बि तवाफ़ कंदड़नि खां ख़ाली न आहे रहियो। हर वक़्तु इंसान, जिन्न या मलाइक उन जो तवाफ़ कंदा रहंदा आहिनि। एस ताईं जो हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे खिलाफ़त में जॾहिं हज्जाज बिन यूसुफ काबे शरीफ़ ते हमलो कयो, उन ॾींहुं हरम पाक में तवाफ़ वारी जाइ ते पत्थर वसाया पए विया। माण्हू पंहिंजी जान बचाइण जे फिक्र में हुआ, को भी इंसान तवाफ़ कंदे नज़र न पे आयो, पर अल्लाह पाक जो शान ॾिसो, उन वक़्त बि हिकु उठ झूमंदो काबे शरीफ़ जे तवाफ़ में मसरूफ़ हो। अल्लाह अकबर। काबे शरीफ़ जो केॾो निरालो शान आहे जो अल्लाह पाक माण्हुनि जी दिलियूं उन तरफ़ माइल करे छॾियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, दुनिया जी कुंड कुड़च खां माण्हू पैसा ख़र्च करे सफ़र जूं मुश्किलातूं खणी हिते ईंदा आहिनि ऐं तवाफ़ काबा जी सआदत हासिल कंदा आहिनि। केतिरा ई वीचारा उहे आहिनि जेकी हाज़िर न आहिनि थी सघंदा, पर काबे शरीफ़ खे हिकिड़ी नज़र ॾिसण लाइ तड़पंदा रहंदा आहिनि। प्यारा इस्लाम भाइरो, काबे शरीफ़ जी ॿी अहम ख़ासियत ही आहे त अल्लाह पाक काबे शरीफ़ ऐं उन जे आस पास हरम पाक खे अमन जी जाइ बणायो आहे।
आलम सगुरा फरमाइनि था जेको बानो काबे शरीफ या हुदूद हरम में दाख़िल थी वञे उन जी अमन में अचण जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। हिकु सूरत त हीअ आहे जो जेको ख़ुशनसीब नेकी जी नियत सां हज या उम्रे वग़ैरह लाइ हरम पाक में पहुची वेंदो आहे उहो क़यामत जे ॾींहुं अज़ाब खां अमन में रहंदो। हदीस पाक में आए सरकार आली वक़ार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो जेको हरम पाक में अची वेंदो आहे उनखे नेकियूं मिलंदियूं आहिनि, उन जूं बुराइयूं दूर कयूं वेंदियूं आहिनि ऐं उनखे बख़्शियो वेंदो आहे। काज़ी अयाज़ मालिकी रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ जे नाले सां किताब में लिखनि था हिकु भेरो सादून फुलानी वटि कुझु माण्हू आया ऐं उन्हनि ॿुधायो त फलाणे क़बीले हिकु शख़्स खे क़त्ल कयो, पोइ उन जी लाश खे बाहि ॾिनी, पर हैरत जी ॻाल्हि हुई त राति जो देर ताईं उन जो जिस्म बाहि में रहियो, उन जे बावजूद उन ते बाहि को बि असर न कयो, एतिरे ताईं जो उन जो अछो रंग बाहि में सड़न खां पोइ बि ओड़ो जो ओड़ो ई रहियो। सादून फुलानी उहा ॻाल्हि ॿुधी चयो उन मरण वारे शख़्स 3 हज कया हूंदा। माण्हुनि ॿुधायो हा उन 3 हज कया हुआ। उन ते सादून फुलानी चयो मूंखे उहा ॻाल्हि पती आहे त जेको बानो हिकु हज करे उन पंहिंजो फर्ज़ अदा कयो, जंहिं ॿियो हज कयो उन अलाह जी बारगाह में कर्ज़ पेश कयो ऐं जंहिं 3 हज कया अल्लाह पाक उन जे जिस्म ऐं जिस्म ते ॼमंदड़ वारनि खे जहन्नम ते हराम फरमाए छॾींदो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, हिन आयत करीमा में ॿी अहम ॻाल्हि जंहिंजो असांखे हुकुम ॾिनो वियो आहे उहा आहे मक़ाम इब्राहिम जी अज़मत। अल्लाह पाक फरमायो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, ऐं ए मुसलमानो तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जी जगह खे नमाज जी जाइ बणायो। बुखारी ऐं मुस्लिम वग़ैरह हदीस पाक जे मोतबर किताबनि में रिवायत आहे त आयत करीमा जो ही हिस्सो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी मुवाफ़क़त में नाज़िल। जीअं त हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुंहिंजो हथ पकड़ियो ऐं हिकु पासे वठी विया। हिकु जाइ ते वञी फरमायो ए उमर ही मक़ाम इब्राहिम आहे। मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां उनखे पंहिंजो मुसल्लो यानी निमाज़ जी जाइ न बणायूं? फरमायो अञा हुन जो हुकुम न आयो, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन जो हुकुम अञा न आयो। फरमाइनि था त अञा शाम बि न थी हुई त अल्लाह पाक ही आयत नाज़िल फरमाए छॾी ऐं अल्लाह ताला फरमायो त मक़ाम इब्राहिम खे मुसल्लो बणायो, यानी उनखे निमाज़ जी जाइ बणायो। सुभान अल्लाह। ही आहे इस्लाम जो मिज़ाज। हिते पहिरियां त हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे शान और अज़मत जो अंदाज़ो लगायो, पाण पंहिंजी हिकु राय पेश कई, अल्लाह पाक संदन राय जे मुवाफ़िक़ क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए छॾी। ही सिर्फ़ हिकु आयत करीमा न आहे पर क़ुरान करीम जूं कुल 20 या उन खां बि वधीक आयतूं आहिनि जेकी हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी राय जे मुताबिक़ नाज़िल थी। उन्हनि खे ई मुवाफ़क़ात उमर चयो वेंदो आहे। तारा इस्लाम भाइरो, अल्लाह पाक फरमायो वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, ऐं ए मुसलमानो तव्हां इब्राहिम जे बीहण जी जगह खे निमाज़ जी जाइ बणायो। ही मक़ाम इब्राहिम आहे छा? ही हिकु पत्थर आहे। रिवायतन में आहे त खाना काबा जी तामीर जे दौरान जॾहिं भितियूं मथे खां बुलंद थियण लॻियूं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे अहिड़ो पत्थर आणण लाइ चयो जंहिं ते बीही करे तामीराती कमु करे सघूं। जीअं असां वटि अॼुकल्ह कवासा ॿधा वेंदा आहिनि त जीअं मथे भित खे ठाहे सघिजे।
जी त पाण अलैहिस्सलाम वेझो ही मौजूद दुनिया जे पहिरें जबल अबू कुबैस ॾांहुं तशरीफ़ खणी विया। रस्ते में हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम मिलिया ऐं अबू कुबैस में मौजूद ॿ मुबारक पत्थर ॾेखारिया। ही पत्थर हज़रत आदम अलैहिस्सलाम सां गॾु जन्नत मंझां आया हुया। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम तूफ़ान नूह जे खौफ़ खां उन्हनि ॿिन्ही पत्थरनि खे अबू कुबैस जबल में लिखाए छॾियो हुयो। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हिकु पत्थर खाना काबा में लॻाइण ऐं ॿिए पत्थर ते बीह करे तामीराती कमु करण जो अर्ज़ु कयो। जीअं त जंहिं पत्थर खे खाना काबा में लॻायो वियो उनखे हजर असवद चयो वेंदो आहे ऐं जंहिं पत्थर ते बीह करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तामीराती कमु कयो उन पत्थर खे मक़ाम इब्राहिम यानी इब्राहिम अलैहिस्सलाम जे बीहण जी जाइ चयो वेंदो आहे। ही पत्थर तक़रीबन अॼु बि उन खाना काबा जे भरिसां आहे ऐं उते हाजी सगोरा निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं हजर असवद बि काबे शरीफ़ में लॻल आहे। अल्लाह ताला असांखे काबे शरीफ़ जी ज़ियारत हज